दोस्तों वॉइस ऑफ इंडस टीवी पारां सभिनी खे भलेकार ऐं आहियां अवांजो पंहिंजो अली नवाज़ आरी सर। दोस्तों असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं सिंधी यूनिवर्सिटी जामशोरे जे वर्कशॉप वारे कब्रिस्तान में, जिते सिंधी ॿोलीअ जे बुर्जस्ते कहाणीकार मौक़िक़ ऐं सीबते इंसान शौकत हुसैन शोरे जी तदफ़ीन कई पई वञे। शौकत हुसैन शोरो गुज़िरियल 15 ॾींहंनि खां कराचीअ जी साउथ सिटी अस्पताल में दाख़िल हो। खेसि कोरोना जो आरज़ो हो। राति 10 वॻे धारे कराचीअ में हिन पंहिंजा पसा पूरा कया ऐं पोइ संदसि लाश हाणे हैदराबाद जे पंहिंजे अबाणे घर में, जिते जनाज़ नमाज़ कई वई, उन खां पोइ असां हींअर हुते मौजूदु आहियूं। शौकत हुसैन शोरो 4 जुलाई 1947 ईस्वी ते सिजावल जे ॻोठ हाजी नूर मोहम्मद शोरे में अब्दुल करीम शोरे जे घर में जनमु वरितो। हिन लिखण जी शुरूआति शागिर्दी वारे दौर यानी 1964 ईस्वी में कई। संदसि पहिरीं कहाणी अखियूं रोई पयूं जे उनवान सां 1964 ईस्वी में मावा रूरियां रिसाले में शाया थी। संदसि कहाणियुनि जा ॿिया 4 मजमूआ गूंगी धरती, बोड़ो आकाश, अखियुनि में टंगियल सपना, गुम थियल पाछो, राति जो रंग छपजी मञता माणे चुका आहिनि। उनखां अलावा शौकत साहिबु 100 सालनि जूं चूंड कहाणियूं जी एंथोलॉजी बि तरतीब ॾिनी आहे, जेका यकीनन हिकु शाहकार एंथोलॉजी आहे, छाकाणि जो ही 1914 खां वठी जेको सॼो मुकमल जदीद सिंधी कहाणी जो दौरु शुरू थिए थो, उहे समूरियूं कहाणियूं गॾु करणु तमामु ॾुखियो कमु हुयो, जेको शौकत साहिबु सरअंजाम ॾिनो आहे। ऐं जेतिरे क़दुरु मूंखे ख़बर आहे त हिन जो ॿियो जुल्द बि इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी वटि जमा थियल आहे, जेको यकीनन कॾहिं न कॾहिं छपजी असांजे हथनि ताईं पहुचंदो। शौकत साहिबु पहिरीं सिंधी अदबी बोर्ड में शाया थींदड़ मावा रिसाले गुलफुल जो एडिटर रहियो। बाद में पाकिस्तान टेलीविज़न कराची सेंटर ते बतौर स्क्रिप्ट प्रोड्यूसर पंहिंजा फ़र्ज़ सरअंजाम ॾिनाई। तंहिंखां पोइ सिंध यूनिवर्सिटीअ जे इदारे इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जो डायरेक्टर रहियो। कुझु अर्सो पाण सिंध यूनिवर्सिटी में स्टूडेंट वेलफेयर अफेयर्स रहियो। शौकत साहिबु 1984 ईस्वी खां 2013 ईस्वी ताईं सिंधी अदीबनि जे वफ़दनि सां गॾु हिंदुस्तान जा दौरा कया। हितां लॾे वियल हिंदू सिंधी अदीबनि सां संदसि अदबी नाता हुआ। खेसि सिंध ऐं हिंद जे विच में हिकिड़े सफ़ीर जी हैसियत सां सुञातो वञे थो। संदसि केतिरा ई ड्रामा मुख़्तलिफ़ सिंधी चैनलनि तां नशर थी चुका आहिनि। खेसि ख़िदमतनि जी मञता तौरु बहितरीन कहाणीकार तौरु सारंगा पब्लिकेशन 2001 ईस्वी में अवार्ड ॾिनूं। उनखां अलावा बि खेसि केतिरा ई अवार्ड ऐं एज़ाज़ मिली चुका आहिनि, जेके क़ाबिल तारीफ़ आहिनि। पाण गच अर्सो सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे बोर्ड ऑफ गवर्नर्स जो मेंबर पिणु रहियो। शौकत साहिब जे विछोड़े ते न रुॻो उन जा घर भाती, पर सॼी सिंध उन सां गॾु उनजा दोस्त ऐं जेके हमअसर आहिनि उहे सभु सोगवार आहिनि। त असां हिन मौक़े ते चाहियूं था त संदसि उन्हनि दोस्तनि जेके सिंधी नाले वारा अदीब ऐं कहाणीकार बि आहिनि, उन्हनि खां कुझु ॻाल्हि ॿोल करियूं। उन सिलसिले में असां प्रोफेसर मोहम्मद सलीम मेमुण, डॉक्टर मोहम्मद अली मांझी, नियाज़ पंवर, नफ़ीस अमन नाशाद ऐं नसीर मिर्ज़ा सां गुफ़्तगू कई आहे, जेका अवांजे अॻियां पेश करे रहिया आहियो। शौकत हिन दौर जो हिकु अज़ीम लेखक हो, अज़ीम कहाणीकार हो ऐं अज़ीम नक़ाद हो। हुन जी लिखणियुनि खे जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त हुन में सिंधी समाज जी पीड़ा तव्हांखे नज़र ईंदी। सिंधी समाज में जेको कुझु वहे वापरे पियो उन ते हुन तमामु सुहिणे नमूने लिखियो आहे। ऐं इन खां अॻु में हुन कुझु अरसे ताईं जेको आहे सो काविश अख़बार में सोन वर्णन शख़्सियतुनि ते तमामु घणा बहितरीन कालम लिखिया आहिनि। ऐं ख़ासि तौर ते हिंदुस्तान में जेके सिंधी आलिम, हिंदुस्तान में जेके सिंधी वापारी, हिंदुस्तान में जेके शख़्सियतूं सिंधी ॿोली ऐं सिंधी अदब जी ख़िदमत करे रहियूं आहिनि, उन ते उन बहितरीन क़िस्म जा कालम लिखिया आहिनि। उन जे कहाणियुनि जा 100 खां वधीक मजमूआ शाया थी चुका आहिनि। ऐं ॿी जेका ॻाल्हि हुई, शौकत में निहायती नफ़ीस इंसान हो। ऐं तव्हां ॾिसंदव त कंहिं बि टोले, अदबी टोले, कंहिं बि अदबी फ़िरक़े सां हुनजो तालुक़ु कोन हो ऐं सभु उनखे इज़त ॾींदा ऐं सभु सां हुनजो
बहितरीनु तालुक़ु ऐं बहितरीनु रिश्तो हूंदो ऐं हिन दौर में जेको नफ़्सा नफ़्सी जो दौर आहे जिथे हर को पंहिंजो पाण खे पढ़ाए थो उते शौक़त में नियाज़मंदी ऐं निवड़त हूंदी। शौक़त शोरो सिंधी ॿोलीअ जो ख़ूबसूरत कहाणीकार, ड्रामा निगार ऐं अदीब हो। हुन पंहिंजी ज़िंदगीअ में जेको बि लिखियो उहो न फ़क़ति मवाद, प्लाट, असलोब जे हवाले सां, पर उन में जेका ॿोली हुन लिखी उहा बि निज सिंधी ॿोली ऐं अहिड़ी ॿोली जेका न फ़क़ति वणंदड़ पर हमेशह घणो वक़्तु ताईं यादि रहण वारी ॿोली। ऐं सिंधी ॿोलीअ जो हुनजो अहिड़ो लहजो हो जेको न फ़क़ति मयारी हो, मयारी रहियो, पर उहो सचपच त हिकिड़ो रिकॉर्ड आहे। मुंहिंजे ख़्याल में त शौक़त शोरे अधु सदीअ खां बि मथे उहो लिखंदो रहियो। ॿराड़ी जे ॻोठनि मां, शहरनि मां, ॻोठनि मां पढ़ी हिते यूनिवर्सिटी में पहुतो। यूनिवर्सिटी में जॾहिं पहुतो तॾहिं हुन न फ़क़ति तइलीमी हवाले सां पर लिखण पढ़ण जे हवाले सां पोइ हुन में जेका तब्दीली आई जेको उहा तमामु वॾी आई। उहा न फ़क़ति हू सिंध में मशहूरु रहियो पर सिंध खां ॿाहिरि जेके बि सिंधी माण्हू रहनि था, सिंधी पढ़ंदड़ रहनि था, उन में न फ़क़ति घणो पढ़ियो वेंदड़ हो पर घणो उनखे पज़ीराई मिली, घणो मशहूरु बि रहियो। शौक़त शोरो न फ़क़ति अदब जे हवाले सां पर शख़्सी हवाले सां बि उहो मिसाली ऐं आला किरदार जो माण्हू रहियो। ऐं हुन में सचाई, ख़ुलूस, सचपच त उहो उन जा के दरिया के समुंड में समायल हुआ। शौक़त शोरो हिकिड़ो मौसन ऐं सिंधी ॿोली सिंध जो त मौसन हो, पर सॼी दुनिया में जेके बि सिंधी माण्हू रहंदा हुआ उन्हनि सां बि हूअ लाॻापियल रहियो, उन सां बि तलक में रहियो ऐं वटुसि जेको बि आयो सो ॼण त संदसि मोहबत में मंडिजी वियो। शौक़त शोरे जो विछोड़ो न फ़क़ति संदसि ख़ानदान, संदसि दोस्तनि, असां सभिनी लाइ पर सॼी सिंध बल्कि दुनिया में जिते बि सिंधी रहनि था उन्हनि लाइ हिकिड़ो हानिकार आहे, ॾाढो नुक़सानु आहे, वॾो ख़ाल आहे जेको शायदि ई कॾहिं भरिजी सघे। अदा शौक़त शोरे साहिब जो इंतकाल मां सम्झां सिंधी अदब जे हवाले सां तमामु वॾो नुक़सानु आहे ऐं पाण तमामु घणा रुखी शख़्सियत जा मालिक हुआ। अदब में जेके बि सिन्फ़ हुजनि थियूं अदा शौक़त उन में न रुॻो लिखियो पर शानदार नमूने उनखे निभायो बि सही। सिंधी नावल हुजे, सिंधी कहाणी हुजे, सिंधी ड्रामो हुजे, तहक़ीक़ हुजे, तनक़ीद हुजे, उहे सभु शोबनि में शौक़त साहिबु कमु कयो ऐं उन में जेको उनजो घुरिबल मयार हुजे थो उहो उन्हनि खे बरक़रार रखियऊं ऐं किन किन हंधनि ते उन मयार खे पाण बुलंद बि कयूं। ज़िंदगी जो को बि लम्हो उन्हनि ग़ैर ज़रूरी विञायो कोन ऐं नौजवाननि खे हिमथाईंदो हो। जॾहिं पाण सिंधाला जी में हुआ त सिंधाला जी शिकिल शबीह ऐं उजे कॉन्सेप्ट ऐं जंहिं नज़रिए खे ज़हन में रखी सिंधाला जी खे क़ाइमु कयो वियो हो, पाण उनखे बरक़रार बि रखियऊं ऐं उनजे वाद बि जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कयूं। पाण सिंधी अदबी बोर्ड जा मेंबर रहिया, पाण सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जा 3 दफ़ा मेंबर रहिया, त हुननि हर वक़्तु पंहिंजे पाण खे अदब लाइ, ॿोलीअ लाइ, सकाफ़त लाइ वक़्फ़ु करे छॾियो हो। संदसि तहरीरूं न रुॻो पंहिंजी ॿोलीअ में यानी सिंधीअ में शाये थियूं पर दुनिया जे वॾनि ॿोलियुनि में बि उनखे तर्जुमो कयो वियो। शौक़त साहिब खे हिकिड़ी इहा ख़ासि पंहिंजो तबे जो रंग हो त हुन हिंद ऐं सिंध जे लेखकनि खे हिक ॿिए जे वेझो आंदो। मां सम्झां थो त सिंधी लेखक पोइ भले उहे सिंध में हुजनि या हिंद में हुजनि, उहे शौक़त शोरे साहिब जे इन जेको सफ़ीर तौर वारो जेको किरदारु आहे उन जे नतीजे में हिक ॿिए जो तमामु घणो वेझो आया ऐं हितां जो अदब असां ॾिठोसीं त तमामु वॾे सुठे नमूने इंडिया में पहुतो ऐं इंडिया जो जेको अदब आहे असांजे हिते सिंध जे लेखकनि ऐं पढ़ंदड़नि ते पहुतो। त उहो 72 साल यकीननि हिकिड़ी उमिरि थिए थी पर
पर पाण 72 साल जी उमिरि जे हिसाब सां जेकॾहिं पाण शौकत साहिब जे कम खे ॾिसूं था ऐं उनजी कथ कयूं था ऐं उन में वज़न कयूं था त मां सम्झां थो त 72 साल त कुझु न आहिनि, उन खां वधीक उन्हनि जो कमु थियल आहे। असीं उन जे वफ़ात खे संदसि हिकिड़े फ़र्द जी मौत नथा सम्झूं, संदसि वफ़ात खे हिकिड़े ख़ानदान जे वॾे जो लाॾाणो कोन था सम्झूं, पर सम्झूं था त सिंधी अदब जेको तमामु वॾो नुक़सानु थियो आहे, उहो माण्हू जेको हर वक़्तु सिंधी अदब लाइ सोचींदो हो, उहो अॼु असां मां उथी हलियो वियो आहे। मुंहिंजा साईं, सिंधी ॿोली जो नामियारो अफ़साने निगार ऐं जदीद सिंधी अदब जो निहायती मुख़लिस ख़िदमत गुज़ार साईं शौकत हुसैन शोरो साहिबु अॼु जहान छॾे वियो आहे। साईं शौकत हुसैन शोरो साहिबु सिंधी अदब में बुनियादी तरह हिकिड़े कहाणीकार जी हैसियत में हिकिड़े क़ाबिल फ़ख़्रु ऐं निहायत पसंदीदा मक़ाम ऐं मनसब जो मालिक ऐं वॾी हिकिड़ी अदबी शख़्सियत हुई। भाउ शौकत शोरे सां छाकाणि त मुंहिंजा ज़ाती पुराणा अवाली ज़माने खां वठी असां पाण हमसन आहियूं, साॻियो आहे जनम जो साल 1947 भुलिजा नथो त इन करे अदा शौकत जो सॼो जेको अवाली पहिरीं ॾींहं वारो जेको अदबी सफ़र आहे, शुरूआति आहे, जहिड़ो कर मुंहिंजे अखियुनि जे अॻियां आहे, असां हिक ॿिए खां चङी तरह वाक़ुफ़ आसूं ऐं निहायती ख़ुशी जी ॻाल्हि आहे। शौकत साहिब जी ख़िदमतनि जो जेको थोरो तफ़सील आहे, उहो घणे तफ़सील में न पर मुख़्तसर तफ़सील में जेकॾहिं वञिबो त ज़रूरु ईअं चइबो त जदीद सिंधी कहाणीअ जा 3-4 जेके इमाम सॾनि था, जमाल बड़ो, अयाज़ कादरी, हफ़ीज़ शेख, ग़ुलाम रब्बानी, आगरो ऐं अॻिते हली कुझु वरनि खां पोइ वरी हमअसर जदीद तख़लीक़ी सिंधी कहाणीअ में जेके निहायती सघारा नाव आहिनि, उन्हनि उनखे ॿिए हिकिड़े मोड़ तौरु या ॿिए हिकिड़े फेज़ तौरु या ॿिए हिकिड़े फेज़ जे तौर ते हुन ॻाल्हि खे अॻिते वधायो, जिला बख़्शी ऐं कहाणी में सघ पैदा कई, हुन में इज़ाफ़ा पैदा कया। उन्हनि चंद सघार नालनि में भाउ शौकत हुसैन शोरे जी कहाणी नवीसीअ जो जेको नालो आहे, उहो निहायती रोशन, निहायती क़ाबिल फ़ख़्रु, निहायती ताबनाक ऐं निहायती दर्शनदह आहे। अदे शौकत हुसैन शोरे सिंधी अफ़साना नवीसीअ में पंहिंजे मक़ाम सां गॾोगॾु नसर जे केतिरनि ई मौज़ूअनि ते ऐं ख़ासि करे तनक़ीद जे मौज़ूअ ते हुनखे हिकिड़ो निहायती मुनफ़रिद ऐं क़ाबिल फ़ख़्रु मुतालिब हो ऐं हुनजा तनक़ीदी जेके मज़मून आहिनि या तनक़ीदी जेके लेक्चर आहिनि या ॻाल्हियूं आहिनि, सच पए त उहो जदीद सिंधी अदब जो वॾो वॾो असासो आहिनि। ऐं ज़ाती तरह सां मूंखे चिटी यादगिरी आहे त 64-65 जो ज़मानो आहे, अदबी बोर्ड में शौकत हुसैन शोरे पंहिंजी नौकिरी जी जॾहिं शुरूआति कई त ॿारनि जो रिसालो जेको गुलफुल आहे उहो हुनजे हवाले कयो वियो हो, थोरा ई साल थियो हो। उनखां पोइ वरी भाउ शौकत ग़ालिबन 71-72 ते पाकिस्तान टेलीविज़न जे सिंधी शोबे में बि कुझु वक़्तु नौकिरी कई। शौकत हुसैन शोरो असांखां जुदा थियो आहे, असांखां सीनियर टहीअ जो सरवाण तख़लीक़कार। शौकत जो बुनियादी तज़किरो असीं अफ़साना निगार जी हैसियत में कंदासीं त हुनजो सिंधी अफ़साने में क्रेडिट छा आहे ऐं हुन छा ॾिनो। इहो ॻाल्हि तय आहे त जमाल अबड़े साहिबु उनखां पहिरीं टिमूर्ती जेका पैदा थी हुई उहा नादिर बेग मिर्ज़ा, अमरलाल हिंगोराणी, आसानंद ममतूरा, ॿी टिमूर्ती पैदा थी जमाल अबड़े साहिब खां पोइ हफ़ीज़ शेख, गॾोगॾु ग़ुलाम रब्बानी आगरो ऐं अयाज़ कादरी साहिबु, उनखां पोइ अमर जलील, आगा सलीम, नसीम खरल। ही माइल स्टोन सिंधी ॿोलीअ जा अफ़साना निगार आहिनि जिन सिंधी अदब जी मॉडर्न लिटरेचर जी काया पलटे छॾी। ही ट्रेंड सेटर हुया, फुट स्टेप्स छॾींदा विया पर पंहिंजे स्टाइल सां पंहिंजी सुञाणप कराईंदा विया। उनखां पोइ जेका टिमूर्ती आहे जंहिंखे इंतिहाई नुमाया हैसियत रही, उहे बि 3 आहिनि। उहे अब्दुल हक आलमानी साहिबु आहे, असांजो उस्तादु आहे, पर मॉडर्न ॿोली लिखंदड़, पर गॾोगॾु सॼो जेको समाजी हक़ीक़त निगारीअ वारो तरीक़ेकार आहे न सिंधी अफ़साने में, उहो अब्दुल हक आलमानी रखियो। ॿोली हुन मॉडर्न रखी, पर जेके 2 अफ़साना निगार आहिनि टिमूर्तीअ जा 2 ॿिया हिसा हुआ। माणिक आहे, उन स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस उनखे इस्तेमालु कयो, ऐं शौकत समाजी हक़ीक़त निगारी, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, इहे ॿई ही वाहिद अफ़साना निगार आहे पंहिंजनि हमअसरनि में, जंहिं स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस जदीद सेंसिबिलिटीअ खे गॾे
बहितरीनु अफ़साना लिखिया। शुरूआत त हुन जी अखियूं रोई पियूं जेको असांजे रूरियाण साले में शाया थियो 1964 में। शौक़त जी छा उमिरि हूंदी 1964 में, 47 जी पैदाइश आहे त 20-22 सालनि जी एज खां हुन जे तमामु पावरफुल तख़लीक़ूं हुन जो अचणु शुरू थियूं। उन में छा हो त ही वन यूनिट जो ज़मानो आहे। तालीम सिंधी असांजे अदब मां ऐं असांजे ॿोलीअ मां निसाब मां कढी पई वञे। ही जेको दौरु वन यूनिट जो रहियो। शौक़त हिकिड़े मज़ाहिमती अफ़साना निगार जी, मॉडर्न अफ़साना निगार में मज़ाहिमती अफ़साना, माणिक ऐं शौक़त।